सभिनी दोस्तनि खे इंडस डायलॉग जे वीकली इंटरनेशनल में भलीकार। मां तव्हांजो पंहिंजो दोस्त मंसूर कलवर ऐं हफ़ीज़ आरी सर, असां ॿई तव्हांजे आॾो हिकु दफ़ो ॿीहर हिकिड़े नए मौज़ू सां गॾु हाज़िर आहियूं। तव्हांखे ख़बर आहे त वीकली आलमी जेका सूरत हाल आहे उहा असां हिन पंहिंजे सेशन में बयानु कंदा आहियूं। जेके बि आलमी मसइला हूंदा आहिनि या इलाइक़ाई जेका बि सूरत हाल हूंदी आहे उन में जेका बि डेवलपमेंट थींदी आहे तव्हांजे साम्हूं रखंदा आहियूं। हाणे दुनिया में काफ़ी सारा वॾा मसइला आहिनि। पूरी दुनिया यूरोप खां वठी विच ओभर ताईं ऐं ॾखिण एशिया ताईं जंगियूं पखड़ियूं पियूं आहिनि। जेको अमरीकी आर्डर आहे उहो पंहिंजी ईअं पाण चऊं त पुॼाणी तरफ़ वधी रहियो आहे। ताज़ो यूरोप में इलेक्शन्स बि थियूं आहिनि, फ्रांस में बि इलेक्शन थी आहे ऐं बर्तानिया में बि इलेक्शन थी आहे, ईरान में बि इलेक्शन थी आहे। उतो जेको हिकिड़ो सुधारा पसंदि आहे ईरान में, उन्हनि जो खटे अचणु हिकिड़ी अनोखी ॻाल्हि आहे। बहरहाल जेको खामनई जा एतमाद वारा माण्हू हुआ जंहिंखे क़दामत पसंदि चवनि था, उहे न खटे सघिया इलेक्शनुनि में। सो इन्हनि जो हिकिड़े सुधारा पसंदि जो इलेक्शन में खटे अचणु ऐं बर्तानिया ऐं फ्रांस जे अंदरि बि बर्तानिया में लेबर पार्टी जो खटे अचणु ऐं फ्रांस में त जेके फार राइट हुआ उहे खटे पिया आया, पर हिकिड़ो जेको तरक़ी पसंदनि जो जेके खाबी धुर जा अॻवान हुआ या तंज़ीमूं, उन्हनि जो इताद हो जेको न्यू पॉपुलर फ्रंट, उहे इन चूंडुनि में सोभारा थिया ऐं उन्हनि इहो बि चयो त असीं जल्द फ़लस्तीन खे हिकु आज़ादु मुल्क ऐं रियासत तौरु क़बूल कंदासीं। ॿी हिकिड़ी अहम डेवलपमेंट आहे त काल्ह टियों ॾींहुं नेटो जी हिकिड़ी समिट थी आहे। नेटो जेको मिलिट्री अलायंस आहे अमेरिका ऐं उनजे इतिहादनि जो, जंहिंमें लॻभॻि 31 मुल्क आहिनि ऐं यूक्रेन जॾहिं इहा ख़्वाहिश ज़ाहिर कई त आउं नेटो में शामिलु थींदुसि, इन करे रूस उन ते हमिलो करे ॾिनो। त यूक्रेन जो नेटो में शामिलु थियणु रूस लाइ हिकिड़ो वजूदी ख़तरो आहे, उनजी बका जो मसइलो आहे। इन करे जेकॾहिं रूस न हूंदो त असीं दुनिया खे ख़तमु करे छॾींदासीं। सो फेबरवरी 2022 खां हिकिड़ी डिघी जंग हले पई, जंहिंखे तक़रीबन 2.5 साल थी चुका आहिनि ऐं हाणे ताज़ो हिकिड़ी वेहक थी। उन में नेटो लाइ यूक्रेन लाइ नेटो तरफ़ां वधीक जेके फाइटर जेट्स आहिनि F-16 उन्हनि जी मंज़ूरी ॾिनी वई, 8 जी मंज़ूरी ॾिनी वई। शुरू में ईअं नज़र पिया आयो त हीअ जंग ताज़ो ई ख़तमु थींदी ऐं सीज़ फायर जूं ॻाल्हियूं हलंदियूं, छाकाणि त काफ़ी यूरोपी लीडर चीन वञी पहुता हुआ। ताज़ो हंगरी जो जेको सदर हो उहो बि उते मिलियो, प्राइम मिनिस्टर, उन बि सीज़ फायर जूं ॻाल्हियूं कयूं। सो हाणे ॾिसजे त हीअ जेका वेक थी आहे उन में छा तइ थियो ऐं यूक्रेन खे कीअं वधीक टीस पियो कयो वञे या रूस खे कीअं वधीक जंग में धिकियो पियो वञे। सो पाण अॼु हफ़ीज़ खां इन्हनि समूरनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ईरान वारे इलेक्शन वारे मसइले ते असां इलेक्शन सेशन कंदासीं, छाकाणि त उहा उन में ॾिसूं त उहो जेको हिकिड़ो सुधारा पसंदि सदर खटे आयो आहे उनजी पॉलिसी कहिड़ी आहे, या उते हिकिड़े सुधारा पसंदि जो खटे अचणु उहा केॾी वॾी ईरान जे अंदरि तब्दीली आहे, या उते जेको इलेक्शन जो प्रोसेस आहे उहो केतिरे हद ताईं शफ़ाफ़ आहे। सो हफ़ीज़, मां तव्हां न ईंदुमि ऐं तव्हां खां पहिरियों सुवाल कंदुमि त ताज़ो ई नेटो जी वेहक थी आहे, उन में यूक्रेन लाइ F-16 जेके जहाज़ आहिनि, जेट्स आहिनि, उन्हनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। अॻु में सीज़ फायर जूं ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं, काफ़ी यूरोपीय अॻवान चीनी सदर सां मिला। हाणे सिधी तरह प्यूटन ॾांहुं उन रूसी सदर ॾांहुं बि उन्हनि पैगाम मोकिलिया त असीं यूक्रेन में अमुन चाहियूं था। सो हाणे जेका वेक थी आहे उन में बाइडन हिकु त ॿीहर नज़र अचे पियो त यूरोपीय मुल्कनि खे नेटो जी छटी हेठि रूस ख़िलाफ़ मुतहद करे वियो आहे। सो तव्हां इन समूरे मामले खे कीअं था ॾिसो त नेटो जी जेका इहा अग्रेशन आहे, जेका रूस ॾांहुं जेको हिकिड़ो सिधो रवैयो आहे, अञा ताईं यूक्रेन नेटो जो मेंबर बि न आहे, उन जे बावजूद बि नेटो जो यूक्रेन सां जेको सिधो तसादुम आहे उहो दुनिया खे केॾांहुं खणी वेंदो ऐं रूस पंहिंजे दिफ़ा में कहिड़ी पोज़ीशन अख़्तियार करे सघे थो। थैंक यू मंसूर। मंसूर तव्हां पस मंज़र ज़रूरु बयानु कयो, तमामु सुठो कयो त जेके समूरो डेवलपमेंट्स असांखे रहिजी चुकियूं हुयूं, छाकाणि त गुज़िरियल 2 हफ़्तनि खां असां जेको आहे उहो सेशन न करे सघिया आहियूं। सो मंसूर, गुज़िरियल 3 ॾींहंनि खां नेटो जी समिट हले पई वाशिंगटन DC में ऐं हू 75 साल पूरा थिया नॉर्थ एटलांटिक ट्रीटी ऑर्गेनाइजेशन नेटो खे। हाणे तव्हां जेकॾहिं यूक्रेन वार खां अॻु में जेकॾहिं तव्हां समेत जेके बि दोस्त इन्हनि शयुनि खे डेवलपमेंट्स खे फॉलो पिया कंदा हुजनि त उनखे ख़बर हूंदी त नेटो जेको आहे उहो इररिलेवेंट, यानी उन जी का बि एॾी अहमियत बाक़ी न हुई दुनिया में, या उहे किथे कॉन्फ्रेंसिस थींदियूं हुयूं, केयर थींदो हो, या उन्हनि जूं मीटिंग्स में छा एजेंडा हुआ, छा तय थींदो हो। जॾहिं खां सोवियत यूनियन टुटो हुयो उन खां पोइ सम्झो त उहो इररिलेवेंट हो। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजी जेका एक्सपेंशन आहे, वधाउ आहे, उहो त ईस्टर्न यूरोप तरफ़ रहियो। बहरहाल माण्हुनि में जेका आहे या इंटरनेशनल पॉलिटिक्स में उनजी एॾी वॾी इंपॉर्टेंस न रही, छाकाणि त उन जेको आर्क राइवल आहे सोवियत यूनियन उहो डिसइंटीग्रेट थी चुको।
बहरहाल पोइ हम्म नेटो खे जेको वार ऑन टेरर जे नाले ते अफ़गानिस्तान में, इराक में, शाम में ऐं पूरे मिडल ईस्ट में उनखे इंगेज रखियो। जॾहिं वार ऑन टेरर जी नाकामी खां पोइ जेको आहे नेटो जी सूरत माना सम्झो त उहो सिंध पुलिस वारी वञे बची, केरु पुछंदो न हो नेटो जी फोर्सिस खे। एतिरे क़दुरु ताईं जेके नेटो जा पाण में मेंबर्स आहे उन्हनि में इख़्तिलाफ़ात हुआ, छाकाणि त वार ऑन टेरर सोलली जेका आहे उहो यूएस जी वार हुई, यूएस जे इंट्रस्ट जी वार हुई। उन में जॾहिं यूएस समूरनि नेटो जे मेंबर मुल्कनि खे गॾु खणी आयो त उतां जा जेके माण्हू आहिनि, उतां जा जेके मुल्कनि जा जेके रहायशी आहिनि, उन्हनि सवाल करणु शुरू कया पंहिंजी गवर्नमेंट्स खां। ऐं पोइ इहो रिफ्ट जेका आहे उहो नेटो में उते ई जेका आहे उहो पइजी चुकी हुई। सो उहो आई बिलीव कि उहो जेको यूक्रेन जी जंग आहे उहो अमेरिकन असर जेको आहे उहो न सिर्फ़ु यूरोप ते पर नेटो ते जेको अमेरिकन असर आहे उन जी हम्म बहाली जी बि जंग आहे। सो यूक्रेन जी जंग सां अमेरिका इहो तासुर बि ॾियणु चाहियो त पर नेटो सिर्फ़ु मुंहिंजी ज़रूरत न आहे, नेटो यूरोप जी बि ज़रूरत आहे। ठीकु है। हम्म हाणे इहा सूरत आहे जो नेटो जी जेका मीटिंग्स थियनि थियूं उन्हनि पाण हिते सिंध में वेठल बि त ॾिसूं था ऐं दुनिया पूरी उन ते नज़र रखियो वेठी हुजे थी त नेटो कहिड़ो फ़ैसिलो कंदो यूक्रेन जी जंग जे मुतलिक़। सो हूं चवण लाइ त नेटो जी अॼु 75 सालनि जी जेका आहे उहो हुई मीटिंग हुई, पर इहा सोल डेडिकेटेड हुई टू द यूक्रेन वार। ठीकु है। ज़ेलेंस्की बि उते आयल हो अमेरिका में, वाशिंगटन डीसी में। यूक्रेन खे उन्हनि वधीक फंडिंग टू बी वेरी प्रिसाइज़ $43 बिलियन उन्हनि ॾिना। 43 अरब जेके आहिनि उहे अमरीकी डॉलर्स उन्हनि ॾिना। ऐं उन खां अलावा जेको ज़ेलेंस्की चवंदो हुयो त असां वटि रूस खे रोकण जो हिकिड़ो ई तरीक़ेकार आहे, उहो तव्हां F-16 असांखे जहाज़ ॾियो। पोइ ख़बर न आहे जहाज़नि त छा कंदा, छाकाणि त अहिड़ा ई जहाज़ पाकिस्तान जी एयरफोर्स वटि बि आहिनि। हम्म पोइ ही त हराईंदा रहिया आहिनि, हाणे ख़बर न आहे हू छा कंदा रहंदा। सो F-16 जहाज़ बि उन्हनि खे ॾिना विया ऐं जेके मिसाइल डिफेंस सिस्टम है, पेट्रियट मिसाइल डिफेंस सिस्टम है, उहो बि ॾिनो वियो। पर उते उते बि जेके आहिनि उहे काफ़ी मेंबर्स नेटो जा आहिनि, जीअं टर्की आहे, जीअं ईस्टर्न यूरोपियन कुझु मुल्क आहिनि, ख़ासि तौर ते हंगरी। उन्हनि जो चवण जो मक़सदु इहो त तव्हां जेको आहे उहो इन जंग खे वधीक वधीक जेको आहे पेचीदा कंदा पिया वञो। तव्हां नेटो नेटो जा जेके मेंबर मुल्क आहिनि, तव्हां उन्हनि जी सिक्योरिटी जे बजाए तव्हां हिकिड़े नॉन नेटो कंट्री जी जेका आहे उहो सिक्योरिटी जा मामला खामखा तव्हां उन में उलझी ऐं हिकिड़ी दुनिया खे जंग तरफ़ वठी पिया वञो, नेटो कंट्रीज़ खे जंग तरफ़ वठी पिया वञो। सो इहो रिफ्ट अञा किथे न किथे ज़रूरु बाक़ी आहे। बाक़ी नेटो जी जेका समिट आहे उन जी जेका ॿी माना यूक्रेन जंग खां अलावा जेका ॿी इम्पोर्टेंट ॻाल्हि जेका मूंखे लॻी उहा इहा हुई त नेटो जे कंट्रीज़ ख़ासि तौर ते अमेरिका इहो चयो त बाबा असां चीन खे सबक़ सेखारींदासीं, छाकाणि त चीन इनेबल करे थो रूस खे त उहो जंग हम्म करे। हुननि जो चवण जो मक़सदु इहो आहे त चीन जी मर्ज़ी खां सवाइ, चीन जी साकार खां सवाइ रूस इहो जंग अफोर्ड नथो करे सघे ऐं दैट्स वाई चीन जे ख़िलाफ़ ज़रूरु क़दम खणंदासीं। सो चीनी फॉरेन मिनिस्ट्री उन ते ॾाढो ज़बरदस्त रिएक्शन ॾिनो। उन इहो चयो त बाबा चीन इनेबल नथो करे, चीन जो हिकिड़ो सिंपल तालुकात आहिनि, यानी मुंहिंजा मंसूर जा जीअं तालुकात आहिनि या ॿियनि माण्हुनि जा थी सघंदा दोस्ताना, ईअं रूस सां तारीख़ी तौर ते दोस्ताना तालुकात आहिनि ऐं मुआशी तौर ते बि असांजा आहिनि। बाक़ी जेको यूक्रेन जी जंग आहे उन जे पोयां हुननि सिंप्लीफाई इहो कयो त क्राइसिस आहे जेको तव्हां क्रिएट कयो आहे ऐं उन जा हम्म हिस्टोरिकल रीज़न हुननि सिंपली ॿिनि लफ़्ज़नि जी स्टेटमेंट में हुननि खे कयो त चाइना रिस्पॉन्सिबल न आहे जेको यूक्रेन में थिए पियो ऐं जेको यूरोप में थिए पियो। उन जो रिस्पॉन्सिबल नेटो आहे ऐं उन जो रिस्पॉन्सिबल अमेरिका आहे, जंहिं माना रूस खे मजबूर कयो त उहो जंग तरफ़ वञे। स्पेशली हुननि जो चवण जो मक़सदु इहो। सो इहो ॿ टे डेवलपमेंट्स आहिनि। बाक़ी ओबियसली इन केतिरो बि सपोर्ट कनि यूक्रेन खे थींदो कुझु न, छाकाणि ग्राउंड ते यूक्रेनी फोर्सिस जेके आहिनि उहे हाराए चुकियूं आहिनि, हाराइनि पियूं ऐं हाणे जेका स्ट्रेंथ जेका रूसी फ़ौज अख़्तियार कई आहे ग्राउंड ते, उन जे ख़िलाफ़ केरु बि रुके नथो सघे ऐं केरु कहिड़ी बि दुनिया जी ताक़त जेका आहे उन्हनि खे रोके नथी सघे। सो इहा नेटो जी समिट जी सूरत हाल आहे। उन में उर्दगान जा कुझु मामलात आहिनि फ़लस्तीन सां रिलेटेड ऐं इसराइल सां एड जे रिलेटेड, उन्हनि खे तव्हां फॉलो कया हूंदा, उन जे मुतलिक़ का ॻाल्हि हुजे त तव्हां भले पुछिजो। बाक़ी नेटो जी समिट जूं इहे ॿ मेजर हाइलाइट्स इहे हुयूं। हा हफ़ीज़, हिते ॿ शयूं आहिनि। हिकु त तुर्की जे सदर रजिब तैयब अर्दगान इहो बयानु ॾिनो त जेको नेटो जो रूस सां सिधो तसादुम आहे या सिधो टकराउ आहे उहो फ़िक्रमंद आहे। यानी असीं सोच वीचार में आहियूं त इहो जेको आहे इहो आलमी हिकिड़ी जंग खे, टीं आलमी जंग खे जो जेको ख़तरो आहे उहो पैदा करे सघे थो। ॿिए पासे स्पेन जो जेको वज़ीर आज़म आहे उन चयो
त नेटो खे गज़ा खे बि ईअं ई ॾिसणु घुरिजे जीअं हू यूक्रेन खे ॾिसे थो, यानी गज़ा जे दिफ़ा लाइ बि नेटो खे के क़दम खणणा पवंदा। ही जेके ॿई बयान आहिनि, ऐं तुर्की त बाक़ाइदगी सां तव्हां ॾिसो भई हिकिड़ो ई मुस्लमान मुल्क आहे जेको नेटो जो मेंबर आहे, ऐं हुन चयो त असां नेटो जी जेका इसराइल सां वेझड़ाई आहे या जेको इसराइल आहे हुनजो ताउन आहे उहो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। सो इन क़िस्म जा जेके बयान आहिनि या नेटो जे अंदरि जेको इंतिशार आहे उनखे कीअं था ॾिसो? बिल्कुलु मंसूर, इहो इंतिशार मौजूदु आहे, स्पेशली जेको इसराइल ऐं फ़लस्तीन जी जंग आहे उन में त वाज़े आहे, छाकाणि त जीअं यूक्रेन मेंबर न आहे ईअं इसराइल बि मेंबर न आहे नेटो जो, ऐं हुन जा जेके बि स्टेटस आहिनि यानी पार्टनर जो स्टेटस आहे या मेजर नॉट नेटो एल आहे, उहो अमेरिकन जेके आहिनि उहे सम्झो त स्टेटस आहिनि जेके इसराइल खे मिलियल आहिनि, ठीकु आहे, ऐं उहे अमेरिकन इंट्रस्ट आहिनि जिन खे इसराइल सर्व करे पियो या जिन जे ख़ातिर जेको इसराइल खे सपोर्ट करे पियो अमेरिका, इहो बि नेटो जी जंग न आहे, एज़ ए ग्रुप जंग न आहे, ठीकु आहे। सो ऑब्वियसली उन्हनि खे हथियार ॾिना पिया वञनि ऐं कॾहिं कोन चाहींदा इहे मेंबर मुल्क ख़ासि तौर ते जेके इसराइल जी मुख़ालिफ़ सोच रखनि था, कुझु प्रोग्रेसिव सोच रखंदड़ मुल्कनि जी स्पेन तव्हां ज़िक्र कयो, तुर्की त ऑब्वियसली हुन जा त आइडियोलॉजिकल इंट्रस्ट आहिनि, दैट्स वाइ हुन इहा ॻाल्हि कई। सो इहे इशूज़ ज़रूरु आहिनि, इहो रिफ्ट ज़रूरु नेटो मंझि आहे, त तव्हां जेको आहे उहो डायरेक्टली कन्फ्रंट छो था करियो रूस सां? जीअं आउं पहिरीं ॿुधायमि त यूक्रेन जंग खां अॻु में नेटो इररिलेवेंट ऐं नेटो जी उहो कंहिंजे फ़ाइदे में हो? उहो ऑब्वियसली रूस जे फ़ाइदे में हो, छाकाणि त रूस ऐं यूरोप जा जेके मामलात आहिनि पाण में, उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो वधिया पिए, उन्हनि जा मुआशी जेके तालुकात आहिनि उहो वधिया पिए ऐं उहे क्लेश कनि पिया विद द अमेरिकन इंट्रस्ट। सो हाणे इहा जंग बि अमेरिकन आहे ऐं जेका गज़ा जी जंग आहे ऑब्वियसली उहो नेटो जी जंग न आहे, उन जा बि के हिस्टोरिकल रीज़न्स आहिनि, इसराइल जी इलीगल ऑक्यूपेशन आहे, दैट्स वाइ उन में नेटो जो स्टेक न आहे, नेटो जी कंट्रीज़ जो स्टेक न आहे। मिसाल जे तौर ते गज़ा जी जंग सां इन्हनि खे को कहिड़ो ख़तरो आहे तव्हां मूंखे ॿुधायो, या उन जा मेंबर ॿिया मुल्क आहिनि, टर्की उनखे कहिड़ो ख़तरो आहे, इवन अमेरिका खे कहिड़ो ख़तरो आहे? जेकॾहिं तव्हांखे को ख़तरो न आहे देन वाई यू आर सपोर्टिंग इज़राइल, ठीकु आहे, सवाल त थिए थो, थोरो लॉजिकल सवाल थिए थो। हाणे हिकिड़ा त मुल्क आहिनि जेके उहो अमेरिका जे पोयां बीठा आहिनि, ठीकु आहे, जीअं चवे थो तीअं हू कनि था, बाक़ी कुझु मुल्क आहिनि जेके उनखां ज़रूरु अलॻि सां सोच रखनि था नेटो में हूंदे बि। सो इहा उन्हनि जे उन्हनि सवाल जवाब कया ऑब्वियसली, ऐं का मेजर जेका डील आहे उहो नेटो अनाउंस न आहे कई इसराइल जेका, इहा वेरी इंपॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे त नेटो सिर्फ़ु यूक्रेन सां माना लिंक्ड हुयो इहा समिट, इन में इसराइल जो ज़िक्र सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे उहो इहो स्पेन जे वज़ीर आज़म कयो या कयो उर्दुगान कयो, नेटो का बि डील अनाउंस न आहे कई इसराइल जे लाइ। इसराइल खे जेको कुझु सपोर्ट करे पियो उहो जेके मुल्क आहिनि उहो बायलैटरली सपोर्ट कनि पिया, जीअं फ्रांस करे पियो या यूके करे पियो या अमेरिका करे पियो, दैट्स इट। नेटो एज़ ए ग्रुप इसराइल खे सपोर्ट न पियो करे, ऑब्वियसली अमेरिका सपोर्ट करे पियो त किथे न किथे उन्हनि जो हथ ज़रूरु हूंदो, बाक़ी स्टेटमेंट अहिड़ी का बि न। अच्छा हाफ़िज़, उहो हूअं बि नेटो खे इसराइल जी सपोर्ट न करणु घुरिजे। ख़ैर हुते काफ़ी नेटो में अहिड़ा मुल्क बि आहिनि जेके फ़लस्तीन लाइ हमदर्दी रखनि था, फ़लस्तीनी माण्हुनि लाइ हमदर्दी रखनि था। ऐं ॿियो त जॉन मर्शाइमर चवंदो आहे त हमास हिकिड़ो लोकल ग्रुप आहे जंहिंजो मक़सदु आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जे वतन जी आज़ादी। जॾहिं बि फ़लस्तीन मुल्क ठहंदो त लाज़मी तौर ते उहे हथियार फिटा कंदा। उन्हनि जी का वॾी दाइश जी या का आलमी एजेंडा कान्हे पूरी दुनिया खे मुस्लमान कजे ऐं का वॾी इस्लामी सल्तनत ठाहिजे। सो बहरहाल जेको पेट्रियॉट सिस्टम जो ऐलान कयो वियो आहे हफ़ीज़, त उहो पेट्रियॉट सिस्टम असीं ॾींदासीं यूक्रेन खे। उहो पेट्रियॉट सिस्टम जॾहिं ईरान इसराइल ते हमला कया उन वक़्तु उहो अमेरिकन पेट्रियॉट सिस्टम बि हो, इसराइल जो पंहिंजो आयरन डोम बि हो ऐं उर्दन बि उन में पार्टिसिपेट कयो काफ़ी मुल्क। उन जे बावजूदि ईरानी जेके काफ़ी सारा मिज़ाइल ऐं ड्रोन हुआ उनखे इंटरसेप्ट उहे न करे सघियो पेट्रियॉट सिस्टम। ऐं जेके होसिन जा अटैक्स आहिनि हैफा पोर्ट ते या ईलात पोर्ट ते, जेका ॻाढ़े समुंड ते पोर्ट आहे, या इराक मां मंझां रोज़ ड्रोन फायर थींदा आहिनि हैफा पोर्ट ते या ईलात खे उहे टारगेट कंदा आहिनि। साॻी रीति आइज़न हावर जेको रूमी समुंड में बीठो आहे, तव्हांखे ख़बर हूंदी आइज़न हावर जेको एयरक्राफ्ट कैरियर एयरक्राफ्ट आहे उनखे बि होसिन बाक़ाइदगी सां टारगेट कयो आहे, बट दवाएं उनखे नुक़सान बि पहुतो आहे। सो
उहो जेको सिस्टम आहे पेट्रियट सिस्टम, उहो यूक्रेन खे कीअं, यूक्रेन जो कीअं दिफ़ा कंदो, ऐं रूसी एॾा जेके ख़तरनाक हथियार आहिनि, ईरान त उन्हनि जे हिसे में ई नथो अचे, उहो कीअं यूक्रेन पंहिंजो दिफ़ा करे सघंदो इन पेट्रियट सिस्टम जे ज़रिए? तव्हांखे कीअं थो लॻे? मंसूर, हाणे इहा आहे त हिते थोरी जंगी स्ट्रेटेजी तब्दील थिए थी। मिसाल जे तौर ते हिज़्बुल्लाह सां जंग करण खां छो लाराए पियो इसराइल? उहो उन जे करे त सभई हुनखे चवनि था त बाबा तुंहिंजो जेको डिफेंस सिस्टम आहे, इंक्लूडिंग पेट्रियट डिफेंस सिस्टम जेको अमरीकी ठहियल आहे, उन में एतिरी कैपेसिटी न आहे जो हिकिड़े वक़्त ते एतिरा मिसाइल जेके आहिनि उन्हनि खे उहो इंटरसेप्ट करे सघे। ठीकु आहे, सिंपल क्वेश्चन। यानी हिकिड़े वक़्त ते उनजी बैटरी में जेतिरी कैपेसिटी हूंदी ओतिरा कंदो। जेकॾहिं हू 5000 मिसाइल फायर कया, हमास फायर कया ऐं रॉकेट्स फायर कया, त उहो सिस्टम उन्हनि खे न करे सघियो। ऐं बाद में जेको ईरान हमलो कयो, ईरान जे हमले मंझां बि घणा जेके आहिनि इज़राइल जी ऑक्यूपाइड ज़मीन आहे उन ते ज़रूर किरिया। ठीकु है, दैट मीन्स कि तव्हां उन्हनि खे आसमान ते जेके बि किरिया 2, 5, 7 उन्हनि खे तव्हां इंटरसेप्ट न करे सघियो। ठीकु है, हम्म, ऑब्वियसली इहो मसलो आहे। हाणे जस्ट जेके माना मेजर सिटीज़ आहिनि यूक्रेन जा, मे बी उते हू उन्हनि खे नस्ब कनि था, जेके माना चंद तादाद में जेकॾहिं रूस पंहिंजा मिसाइल हणे थो त उन्हनि खे उहो इंटरसेप्ट करे सघनि, उन्हनि जे लाइ बचाव आहे, यानी आरज़ी बचाव। रूस बि जेकॾहिं हिकिड़े ई वक़्त ते के 100 या 1000 जेकॾहिं मिसाइल या रॉकेट हणंदो त ऑब्वियसली उन जो त को आहे ई न, उन जो को तव्हां वटि एंटीडोट न आहे। बट चंद जेके आहिनि उन्हनि खे उहो ज़रूरु इंटरसेप्ट करण जी ताक़त रखे थो। बाक़ी एयर डिफेंस सिस्टम दुनिया पूरी में जेका मिडल ईस्ट में मौजूदा जंग हले पई, पोइ आउं चवंदुसि त भले S-500 रूसी छो न हुजे, या दुनिया जो को बि मज़बूत एयर डिफेंस सिस्टम छो न हुजे, हमास, हिज़्बुल्लाह ऐं ईरान इहो साबित कयो त तव्हां हिकिड़े ई वक़्त में घणा मिसाइल या रॉकेट्स हणे कंहिं बि एयर डिफेंस सिस्टम खे तव्हां जेको आहे उहो डिसमेंटल करे सघो था। दैट्स इट। सो हाणे जंग अहिड़ी आहे जो तव्हां माना एयर डिफेंस सिस्टम जी उहो जेका वैल्यू न आहे रही, बट ऑब्वियसली उन जो हिकिड़ो ज़रूरु चांस आहे। मिसाल जे तौर ते तव्हां पंहिंजे घर में जेको रखंदा आहियो सिक्योरिटी, ठीकु है, उहो तव्हांखे कंप्लीट सिक्योर न आहे करे सघंदी, बट हम्म। तव्हांखे किथे न किथे ज़रूरु जाॻाए छॾंदी त यार तव्हांजे घर ते हमिलो थियण वारो। दैट्स इट। सो इहो हिकिड़ी मामूली सिक्योरिटी ज़रूरु थी सघे थी कंहिं बि शहर जी या कंहिं बि एरिया, पर्टिकुलर एरिया जी, जिथे हू नस्ब कंदा आहिनि नंढी बैटरीज़ खे। बाक़ी एज़ अ कलेक्टिव जेकॾहिं वॾो हमलो करे थो रूस, त उन जे लाइ हिननि वटि को ऑप्शन ई न आहे। अच्छा हफ़ीज़, ताज़ो बाइडन ऐं ट्रंप जो सदारती बहस मुबाहिसो थियो इलेक्शन जे हवाले सां। तव्हां हुन में बाइडन जी चरियाप त ॾिठी हूंदी। ताज़ो हुन हिकिड़ो बयानु ॾिनो त आऊं जो बाइडन जो मुड़ुसु आहियां, यानी हुन खां पंहिंजी ज़ाल जो नालो बि विसरी वियो। ऐं कल्ह जॾहिं हू नेटो समिट में जॾहिं हुन सदर ज़ेलेंस्की यूक्रेन जे सदर खे घुरायो पियो, त हुन चयो त मां सदर प्यूटिन खे दावत थो ॾियां। सो हुन में एतिरो बि सेंस न आहे। ऐं हुन चयो त आऊं अञा 5 साल व्हाइट हाउस में वेही सघां थो, ऐं आऊं जेके प्रोजेक्ट जेके मूं शुरू कया आहिनि उनखे आऊं पाए तकमील ताईं पहुचाईंदुसि। ट्रंप जो खटे अचणु वॾी तबाही हूंदी। सो हिकिड़ो 81-82 सालनि जो माण्हू जंहिं वटि टको सेंस न आहे, जंहिंखे 5 माण्हू वठी हलाइनि था, ऐं उहो दुनिया जे हिकिड़े सुपर पावर मुल्क जो चङो मुड़ुसु बणियो वेठो आहे, जंहिंखे का बि यादाश्त न आहे, जंहिंखे पंहिंजी घरवारी जो नालो बि यादि न आहे। सो बाइडन जो हिकिड़ो त ॿीहर खटे अचणु तव्हां कीअं था ॾिसो? अमरीकी वर्ल्ड किथे बीहंदो? मनसूब बाइडन जो जेको पहिरियों दफ़ो खटे अचणु हो, यानी जेको मौजूदा हिन जो दौर आहे, उहो अमरीकी ऑर्डर जी बहाली जे लाइ हिकिड़ो सम्झो त उतां जी जेका डीप स्टेट आहे उन जी हिकिड़ी कोशिशि हुई। ठीकु है, माना ट्रंप खे आर्ज़ी तौर ते तव्हां उन उहो जेको अंदर में प्रेशर आहे अमरीकी अवाम जो, तव्हां उन्हनि खे काउंटर करण जे लाइ पाण पहिरीं हिन खे डिस्कस कंदा आया आहियूं त अमरीकी ऑर्डर जी बहाली जो दौर आहे बाइडन, माना हुननि जे लफ़्ज़नि में त बहाली जो दौर। पोइ तव्हां ॾिठो त बाइडन जे दौर में ई यूक्रेन जी जंग लॻी, ऐं यूक्रेन जी जंग जे नतीजे में अमरीकी असर घणे हद ताईं यूरोप में फैलियो। हाणे जेके ट्रंप खटे ईंदो त हिननि जेका बि समूरी इन्वेस्टमेंट कई आहे, जेके बि प्लान्स आहिनि उन्हनि खे उहो रेपअप कंदो। जी मिडल ईस्ट में थियो, ठीकु है, बाबा अचो वापसी। ठीकु है, हाणे उहो हुननि खां बर्दाश्त ई न आहे। हाणे बाइडन जी जेका 81 ईयर्स जी एज आहे, माना मिसाल जे तौर ते मुंहिंजी जेका मौजूदा सूरत हाल आहे उन जे पोयां बाइडन जो को ॾोह न आहे यार, उमिरि थी सघे थो, सभिनी सां थी सघे थो, पॉसिबल आहे। पर हाणे पोज़ीशन वञी इहा बची आहे, जेकॾहिं बाइडन रेस मां आउट थिए थो त इहो बिल्कुलु कंप्लीटली तय त सिंगल हैंडेडली जेको आहे उहो ट्रंप खटे ईंदो।
छाकाणि त बाइडन खां अलावा तव्हां वटि कहिड़ो फेस आहे जेको ट्रम्प खे वञी जेको आहे उहो फेस कंदो? कोन आहे। ठीकु आहे, तव्हां बाइडन आहे तॾहिं बि सूरत इहा आहे जो ट्रम्प खटे ईंदो, जेकॾहिं बाइडन न आहे तॾहिं त ऑब्वियसली खटे ईंदो। सो हाणे माना तव्हां ऑप्शन लेस थी चुकी आहे अमरीकी डीप स्टेट। सो आई थिंक कि हाणे हुननि वटि ज़रूरु ॻाल्हियूं त आहिनि, त बाइडन जी एज वधी आहे या हुनजा जेके इहे ॻाल्हाइण में उहो विसारे वेंदो शयूं इहे आहिनि, पर सेकेंड कंहिंखे खणे ईंदा? कैमला हैरिस खे। तव्हां उन्हनि जी हालत ॾिसो था, जेका वाइस प्रेसिडेंट आहे, मौजूदा वाइस प्रेसिडेंट आहे, या ॿियो कहिड़ो कहिड़ो तव्हां फेस खणे ईंदो? डेमोक्रेटिक जेको आहे उहो ट्रम्प जो जेको इहो असर आहे उनखे रद्द करे सघंदो? ऑब्वियसली नॉट। ट्रम्प जेका आहे उहो उतां जा जेके मुआशी मामला आहिनि अमेरिका जा, उन्हनि खे जेके माण्हुनि सां रिलेटेड आहिनि, या जेके इमिग्रेंट्स जा मामला आहिनि, उते पनाहगीरनि जा मामला आहिनि, जेके माण्हुनि जा जेन्युइन मामला आहिनि, उन्हनि खे हू जॾहिं एड्रेस करण जी ॻाल्हि करे थो त माण्हू उनखे ज़रूरु सपोर्ट कनि था। सो इहो ईअं आहे, मिसाल जे तौर ते इमरान ख़ान सां तव्हां इख़्तिलाफ़ रखे सघो था, आउं बि इख़्तिलाफ़ करे रखी सघां थो उनजी सियासत सां, उनजे तरीक़ेकार सां, मुल्क जे हलाइण सां, पर कहिड़ा बि माण्हू त उनखे हाणे त सपोर्ट कनि था, नालो पहिरीं कीअं बि कयो। ईअं ई जेकॾहिं ट्रम्प जी तव्हांखे उहो सियासत सां इख़्तिलाफ़ थी सघे थो, पर उतां जो जेको माण्हू हुन सां लॻाव आहे, तव्हां उनखे छा कंदो? कुझु नथा करे सघो। जेकॾहिं जमहूरियत आहे, जेको न आहे, 2020 में हू रड़ियूं पियो करे त मूंखे ज़ोरी हाराए वियो, तव्हांजी डीप स्टेट प्रोपेगेंडा करे, या मूं हारायो न, हुननि हारायो। सो हाणे त पको आहे त ट्रम्प जेको आहे खटे ईंदो, जेकॾहिं मैनिपुलेट नथा कनि अमेरिकी इलेक्शंस खे। सो दुनिया में हू चवंदा त वाहिद इलेक्शन आहे जेका मैनिपुलेट नथी थिए, उहो आहे अमेरिकी इलेक्शंस। पर हाणे सूरत इहा आहे जो उनखे मैनिपुलेट करणी पए थी, छाकाणि त एॾी जेको डीप स्टेट आहे, उतां जो जेको लॉबी आहे, उतां जा जेके कॉर्पोरेशन्स आहिनि, उहे एॾियूं इन्वेस्टमेंट करे चुका आहिनि। हाणे उन्हनि इन्वेस्टमेंट जी बचाव जे लाइ, बहाली जे लाइ, को हिकिड़ो अहिड़ो माण्हू व्हाइट हाउस ओवल ऑफिस में वेठो हुजे जो उन्हनि जे मुताबिक़ फ़ैसिला करे, ऐं उन्हनि जे मुताबिक़ जेको आहे उहो जंगू कराए, उन्हनि जे मुताबिक़ जेको आहे उहो हेल्थ जा इशूज़ ॾिसे, या क्लाइमेट जे चेंज जा इशूज़ ॾिसे। सो आई थिंक के हाणे जेको आहे उहो ऑप्शन सफ़ा घटि आहिनि हुननि वटि। ट्रम्प अचे पियो वापसी। सो ट्रम्प जे अचण खे तव्हां कीअं था ॾिसो? हुननि जो जेको सदारती बहस मुबाहिस थियो, हुन त चयो त नेटो में सिर्फ़ु अमेरिका जो ख़र्च छो, जेके इतादी आहिनि सभिनि खे चओ त हू पैसो लॻाइनि, छाकाणि त असांखे ख़तरो एतिरो न आहे, असांजे इतादियुनि खे वधीक ख़तरो आहे जेके नेटो में वेठा आहिनि, असां हुननि जो तहफ़ुज़ पिया करियूं। सो उनखे तव्हां कीअं ॾिसंदव? यार ट्रम्प जो ट्रम्प जो खटे अचणु मिसाल जे तौर ते ख़तरनाक इन रीति थी सघे थो, जेके पनाहगीर आहिनि ऑब्वियसली उन्हनि जे लाइ उनजी हार्डलाइन पॉलिसी आहे, इहो हिकिड़ो इशू थी सघे थो। बाक़ी रेपअप कंदो ज़रूरु अमेरिकी ऑर्डर खे, आई बिलीव। ऐं हू जेके आहिनि उहे चीन तरफ़ जेको हुनजी कॉम्पिटिशन आहे, ठीकु है, जेके हू चए थो फेयर कॉम्पिटिशन ना आहे चीन सां। सो चीन सां रिलेटेड माना हू चवे थो त असांजो जेको बुनियादी तौर ते हरीफ़ है उहो चीन है फ़िलहाल। ठीकु है, बाइडन खे त एतिरे क़दुरु ताईं तव्हां जेकॾहिं हू स्पीच ॿुधी हूंदी जेका बाइडन ऐं ट्रम्प जे विच में थी, चई त ही फंडेड है फ्रॉम द चाइना ऐं चाइनीज़ कॉर्पोरेशन, बाइडन जे नाले चए पियो। ठीकु है, सो इहो हिकिड़ो असांखे हिकिड़ो नओं क्लेश नज़र अची सघे थो साउथ चाइना सी ऐं इंडियन ओशन में। बाक़ी आई बिलीव कि यूक्रेन जी जंग ख़तम थी वेंदी, जंहिं ॾींहुं खटे आयो उन ॾींहुं यूक्रेन जी जंग ख़तम थी हूंदी ऐं यूक्रेन सरेंडर कंदो, जॾहिं ई जेको आहे उहो खटे ईंदो ट्रम्प, छाकाणि त सपोर्ट न कंदो कंहिं बि सूरत में यूक्रेन खे। बाक़ी रही ॻाल्हि गज़ा ऐं इसराइल जी जंग जी, उन ते उहो अञा स्टिल अनक्लियर आहे। ऑब्वियसली हुन पहिरीं जेरूसलम खे जेको आहे उहो इसराइल जी गादी जो हुन तस्लीम कयो, त चए सघिजे थो त जेको आहे उनजा वधीक लाॻापा बहितर हूंदा इसराइल सां। आई डोंट थिंक सो कि उहो ओपनली हिकिड़ी जंग खे जेको आहे उहो सपोर्ट कंदो। ठीकु है, सो फॉरेन पॉलिसी जे हद ताईं माना पाण जो पर्सपेक्टिव जेको बि आहे, सम्झे त उनजी कामयाबी थियण वारी आहे जेकॾहिं ट्रम्प खटे थो अचे त। जेकॾहिं ट्रम्प हाराए थो त वधीक जहिड़ो दुनिया में वधीक प्रॉब्लम्स जेके दुनिया में ईंदा, छाकाणि त रूस खां जेको जो बाइडन आहे सम्झे थो उनजी हिकिड़ी फोबिया आहे, या उहो जेको डीप स्टेट आहे जेको चाहे थो त यूरोप में या ईस्टर्न यूरोप में इहा जंग जारी रहे, जीअं उन्हनि जो लॉकहीड मार्टिन ऐं ॿियूं कंपनियूं उन्हनि जा वेपन्स जेके आहिनि उहे जारी हलंदा रहनि। छाकाणि त जेके बि तव्हां पैसा ॾिसो था $1 बिलियन, अॼु $50 बिलियन ॾिना, अॼु $43 बिलियन ॾिना, इहो यूक्रेन जे सदर खे चेक लिखे नथा ॾियनि जीअं असां वटि माण्हू ॾींदा। इहो अमेरिकी कंपनियुनि ऐं यूरोपीय कंपनियुनि खे पैसा ॾियनि था
ये यूरोपीय अमेरिकी मुल्क त तव्हां यूक्रेन खे जेके वेपन्स ॾियो, तव्हां यूक्रेन खे तव्हां सप्लाई ॾियो, तव्हां यूक्रेन खे हेल्प कयो वग़ैरह वग़ैरह। सो इहो कंपनियूं कॾहिं बि न चाहींदियूं त जो बाइडन जहिड़ो माण्हू हाराए। त ऑब्वियसली जेको वोटिंग सेंटिमेंट्स आहे अमेरिका में, जेको पाण ऑब्वियसली पढ़ूं था, उन्हनि खे एक्सपीरियंस सां नथा करे सघूं, उहो इहो ॿुधाए पियो त ट्रम्प खटे ईंदो। अच्छा हाफ़िज़, आख़िरी सवाल, टाइम पूरो थी चुको आहे। आख़िरी सवाल इहो आहे त तव्हां चयो त जीअं ई ट्रम्प खटे ईंदो यूक्रेन में जंग ख़तम थी वेंदी, ऐं हुन पंहिंजे बहस मुबाहिसे में बि अहिड़ा इशारा ज़ाहिर कया। पर जॾहिं गज़ा जी ॻाल्हि आई, सीज़ फायर जी ॻाल्हि आई, तॾहिं हुन चयो त न रुॻो हमास जंग जारी रखणु चाहे थो, पर इसराइल बि जंग जारी रखणु चाहे थो, इन करे असांखे हुनजी सपोर्ट करणु घुरिजे। ऐं जॾहिं हुन खां इहो सवाल कयो वियो त तव्हां इहो सम्झो था त ॿिनि रियासतुनि वारो जेको हल आहे, फ़लस्तीनी रियासत जे ठहण सां खिते में अमन थींदो, तव्हां हुन में यकीन रखो था, त हुन चयो इन ते मूंखे सोचणो पवंदो। सो ट्रम्प जे खटे अचण सां हाणे ट्रम्प इंतहाई सख़्तु हुनजो जेको गज़ा वारो मामिलो आहे होॾां हुनजो सख़्तु रवैयो आहे, ऐं हू चवे थो त इसराइल खे धड़ाधड़ हथियारनि जी मदद ॾियणु खपे, ऐं सुफ़ारती सियासी सभु जेके कोशिशूं आहिनि उहे करणु घुरिजनि। सो ट्रम्प जो खटे अचणु अरबन लाइ कीअं हूंदो, ऐं खिते जे अंदरि जेके मज़ाइमती क़ुवतूं आहिनि उन्हनि जो कहिड़ो रिएक्शन हूंदो? मनसूब पोएं दफ़े जॾहिं ट्रम्प खटे आयो तॾहिं हुन ते इहो इल्ज़ाम लॻो त एपेक जेका इसराइल अमेरिकन जेका पब्लिक रिलेशन जेका हुनजी लॉबी आहे, ठीकु आहे। सो हाणे उन ते इहो इल्ज़ाम लॻो त उन जे हिकिड़े मेंबर ट्रम्प खे $100 मिलियन हुनजी फंड रेज़िंग लाइ ॾिना हुआ, त तव्हां जेको आहे उहो जॾहिं खटे ईंदो त जेरूसलम खे एज़ ए कैपिटल तस्लीम कंदो, ठीकु आहे। सो ईअं त नथो चई सघिजे त एपेक सां जेके आहिनि उहे, या उहो जेको लॉबी आहे उन सां ट्रम्प जा उन्हनि जे मुताबिक़ जेके आहिनि फ़ैसिला न कंदो, ठीकु है। उहो त कंप्लीट माना स्ट्रॉन्ग आहे लॉबी, जेका इज़राइली लॉबी अमेरिका में आहे, उन जी त इनकार नथो करे सघिजे। उहो ख़ुदि क्लेम कनि था त जेके 100 सेनेटर्स आहिनि, ठीकु है, असां जेकॾहिं मुसवदो पास करियूं ऐं जिन खे असां रिकमेंड करियूं त उन ते विदिन मिनट्स जेके आहिनि उहे 97% जेके आहिनि उहे सेनेटर्स वोट कंदा। दैट मीन्स के डेमोक्रेट ऐं रिपब्लिकन्स इसराइल वारे कॉन्सेप्ट ते या इसराइल जी मदद वारे कॉन्सेप्ट ते उन्हनि जी हिकिड़ी लाइन आहे, ठीकु है। पोइ उन जे पोयां सबबु खोड़ थी सघे न ईंदो आहे बिलीव की इसराइल पॉलिसी में, बट जेका ॿी यूरोप तरफ़, चीन तरफ़, इंडिया तरफ़ जेका हुनजी पॉलिसी आहे उन में तमामु घणो तव्हां अमेरिका जी पॉलिसी में चेंज ॾिसंदो। बाक़ी इसराइल जी सेम पोज़ीशन रहंदी। थी सघे थो अञा वधीक जेको आहे उहो वर्स्ट वञे डोनाल्ड ट्रम्प, छाकाणि त हिननि वटि चवण जे लाइ ह्यूमन राइट्स आहिनि, हिननि वटि चवण जे लाइ जेको आहे उहो डेमोक्रेसी आहे ऐं इंसानी हक़ आहिनि। सो इंसानी हक़नि में इहा सूरत हाल आहे, हुन वटि चवण जे लाइ त कुझु ई न आहे न, हू त सो कॉल्ड डिक्टेटर आहे अमेरिका जो। सो बहरहाल इन जंग ते को असर न पवंदो आई थिंक। ठीकु आहे हफ़ीज़, मुंहिंजे ख़्याल में त ट्रम्प जे खटे अचण सां अञा मिडल ईस्ट वधीक कशीदगी तरफ़ वेंदो, ऐं ॿिनि रियासतुनि वारो जेको हल आहे उहो अञा पोइते वेंदो, या बाइडन बिल्कुलु ऐं ईअं जेका मिडिल ईस्ट में थी सघे थो। मंसूर जी बिल्कुलु ईअं मिडिल ईस्ट में जेका उनजी पॉलिसी आहे उहो सेम रहंदी, ठीकु है। जेका अमेरिका जी मौजूदा पॉलिसी आहे, जेकॾहिं हुनमें चेंज रैपिड आयो त सिर्फ़ु यूक्रेन पॉलिसी ते ईंदो, बाक़ी मिडिल ईस्ट में त सेम उहो जेको बाहि ते तेल हारण वारी पॉलिसी उहो जारी रहे। हा बिल्कुलु, ऐं ट्रम्प त सिधो संओं मुदाख़लत कंदो आहे, फ़ौजी मुदाख़लत, जीअं जनरल क़ासिम सुलेमानी जो क़त्लु हो, हुन में डायरेक्ट अमेरिका मुलविस हो। सो ट्रम्प जे खटे अचण सां अमेरिका ऐं ईरान जी जेका कशीदगी आहे उहा तेज़ थी सघे थी, ऐं मज़ाइमती क़ुवतूं लाज़मी तौर ते उहे ईरान जूं इत्तादी आहिनि, ऐं उहे उते माठ करे न वेहंदियूं। जेकॾहिं हू ईरान खे नुक़सानु पहुचाईंदा त ही हिते इसराइल खे नुक़सानु पहुचाईंदा। बहरहाल पाण इहो सभु कुझु हालतुनि ते छॾियूं था, ऐं मुख़्तलिफ़ सेशंस में पाणनि जो ज़िक्र कंदा रहंदासीं जेके बि डेवलपमेंट थींदियूं। सो हफ़ीज़, तव्हांजी वॾी महिरबानी। असांजे ॾिसंदड़नि खे बि गुज़ारिश आहे त हू ही सेशन ॾिसनि ऐं हिन ते पंहिंजी राय ॾियनि, ऐं उमीद त तव्हांखे ही सेशन वधि खां वधि पसंदि ईंदो। असां ॿिया बि जेके सारा मामला आहिनि, ख़ासि तौर ते इलेक्शन्स जा जेके मामला आहिनि, अॼु वक़्तु घणो थी वियो, इन करे असां चयो त इलेक्शन वारी जेका सीरीज़ आहे उन ते असां अलॻि सां सेशन रिकॉर्ड कंदासीं। फ्रांस वारी इलेक्शन ते, यूके वारी इलेक्शन ते, ऐं ईरान वारी इलेक्शन ते, मथां अमेरिका जी इलेक्शन बि आहे, ऐं नरेंद्र मोदी जो रूस जो दौरो आहे, उन ते बि असां अलॻि सां सेशन रिकॉर्ड कंदासीं, ऐं कोशिशि कंदासीं त जेके तव्हांजा सवाल हुजनि उन्हनि ते असां वधि खां वधि मालूमाती जवाब तव्हांखे ॾेई सघूं। तव्हां सभिनी जी महिरबानी। हिकु वरी ॿिए ऐं नए मौज़ू सां गॾु तव्हांजे ॾाढो हाज़िर थींदासीं। महिरबानी। थैंक यू सो मच मंसूर।